अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ॾाढे जॾहिं ड्रामा जो धरतीअ ते हिकु हफ़्ते खां यको बंदि आहे त उहो न हलियो आहे, त हुन ते काफ़ी माण्हू पुछी रहिया त उहो छो बंदि थियो आहे ऐं छा जे लाइ बंदि थियो आहे। त हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं उहो छा लाइ बंदि थियो आहे। त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त ॾाढे जॾहिं जी हिकु ख़ुशख़बरी आहे, जेका ख़ुशख़बरी आहे त उहो ॾाढे जॾहिं अॼु राति खां करे धरती ते ॿीहर हलणु शुरू थी वेंदो। हिकु सुवाल जे जवाब में हिन जे ड्रामे जे डायरेक्टर सिराज जिलानी ऐलान किया था हीउ ॾाढो ड्रामो जेको अॼु राति खां करे ॿीहर हलणु असां शुरू कंदासीं। त हीउ हिकु हफ़्ते खां 2 हफ़्ता थी विया जेको हिन किश्तियूं न पई हलियूं। त हिन ते ॾाढा माण्हू परेशान हुआ त उहो छो बंदि थियो आहे। त अॼु खां करे उहो ॿीहर हलणु शुरू थी वेंदो। त हीअ वीडियो उमेद कयां थो तव्हांखे वीडियो पसंदि आई।